सलाम साथियों, मैं तव्हांजो होस्ट काशान। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदसि चिबुड़ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। चिबुड़ जी वल अक्सर करे ज़रख़ाइज़ वारियासी ऐं सैलाबी ज़मीन में थींदी आहे। हिन जा पन दिलि जी शक्ल जियां थींदा आहिनि, जन में फाकूं बि थींदियूं आहिनि। हिन जी डांडी में सन्हड़ा ऐं नाज़ुक कंडा थींदा आहिनि, जेके चिबुड़ जी वल खे ख़ौफ़ाइतो बणाए रखंदा आहिनि। अचो हाणे तव्हांखे हिन दिलकश वल जो दीदार करायां। अचो। हीअ आहे चिबुड़ जी वल। ये ॾिसो, हिन में पन दिल जी शक्ल जा आहिनि। हिन खे वेझो करे ॾिसो, हिन में नंढा नंढा कंडा बि आहिनि। पर उहे कंडा एतिरा नाज़ुक हूंदा आहिनि जो हथ लाइण सां ई मुड़ी वेंदा आहिनि। ज़मीन ते विछायल चिबुड़ जी वल जा कंडा ज़मीन ते घुमंदड़ केतिरनि ई जीतनि खां हिन जो बचाव बि कंदा आहिनि। चिबुड़ जी वल अक्सर करे मई ऐं जून महीने में फुटण शुरू कंदी आहे, जेका अक्सर करे जूअर ऐं वोणनि जी फसलनि में तमामु घणी थींदी आहे। चिबुड़ जी वल खे मेहूं, बकरियूं, ढगियूं, रिढूं, उट ऐं ॿिया जानवर शौक़ सां खाईंदा आहिनि। चिबुड़ जी वल फुटण खां पोइ 1 महीने जे अंदरि चिबुड़ जलण शुरू करे छॾींदी आहे। अचो तव्हांखे हिन जा चिबुड़ ॾेखारियूं। हीउ ॾिसो, हिन में चिबुड़ बीठा आहिनि। ॿियो हिते बि आहे, ऐं ॿियो हितां हिन जे पासे में ॿियो बि आहे। चिबुड़ जेके सूफ़ी ॿेर खां कुझु नंढा पर हू बहु चांहि जी शक्ल जिया थींदा आहिनि। हीउ ॾिसो, चांहि जी शक्ल जिया। चिबुड़नि खे ॿहिराड़ी जा माण्हू भाॼी तौरु बि इस्तेमालु कंदा आहिनि। चिबुड़नि खे माण्हू पटाटनि या मेहनि सां गॾु रिधे खाईंदा आहिनि। चिबुड़नि जी भाॼी तमामु घणी स्वादी थींदी आहे। हाणे त चिबुड़ मार्केटनि में बि विकामनि था, पर हैरत जी ॻाल्हि उहा आहे त चिबुड़नि खे किथे बि मनसूबाबंदी सां कायो नथो वञे। हिननि जो ॿिज सॼो साल ज़मीन ते पियो हूंदो आहे ऐं पियो पंहिंजी मौसम जो इंतज़ारु कंदो आहे। वोणनि ऐं कमद जे फसलनि में थींदड़ चिबुड़ जी वल ते वोणनि ऐं कमद खे मिलंदड़ जीतमार ज़हरीलनि दवाउनि जो बि को असर न थींदो आहे। वोणनि जे भेलाड़े वक़्तु चिबुड़ वोणनि में विछाया पिया हूंदा आहिनि, जन खे पिणु मेहूं, बकरियूं ऐं रिढूं वॾे शौक़ सां खाईंदियूं आहिनि। माण्हुनि ऐं माल जे खाध खां बची वेंदड़ चिबुड़ ज़मीन में ई गुम थी वेंदा आहिनि ऐं पंहिंजे नए नस्ल जे जनम लाइ बहितर मौसम जो इंतज़ारु कंदा आहिनि। चिबुड़ जी वल असांखे थकाए विधो आहे। गर्मी ॾाढी आहे। हीउ ॾिसो, मां सॼो पुसी वियो आहियां। पर असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। धन्यवाद।